अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुश है। उम्मीद बिल्कुल ठीक ठाक तैयार मज़े में हूंदा। अॼु मुंहिंजी वीडियो पहिरीं आहे यूट्यूब चैनल जी। मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो आहे मोहम्मद उस्मान चांद। अॼु मुंहिंजी वीडियो आहे दोदो सुमरो द हिस्टोरी ऑफ सिंध। दोदे सुमरे जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा महिरबानी थींदी। त पाण हलूं था वीडियो जी तरफ़। उम्मीद आहे तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। अगरि पसंदि अचे त लाइक कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। सिंध जी तारीख़ में सुमरन जो दौर अनफरादी हैसियत रखे थो। हिन ज़माने में सिंध जी तहज़ीब, अदब, सक़ाफ़त जेका तरक़ी कई उहा तारीख़ जे वर्कनि में ज़िंदा रहंदी। हीअ उहा पहिरीं क़ौम आहे जेका अरबनि खां पोइ सिंध में मुक़ामी हुकूमत करे ख़ुदि मुख़्तियारी थी राज कयो। सुमरन सिंध ते 1051 खां 1351 ताईं पूरा 300 साल हुकूमत कई। हिन ख़ानदान जे हर फ़र्द सिंध लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, जिन मां दोदो सुमरो असांजे तारीख़ जो अज़ीम जनरल सूरे सिपाही आहे। जंहिं असांजे क़ौमी आज़ादी लाइ सिर जो नज़रानो ॾिनो। दोदो सुमरो सिंध जो हिकु लाफ़ानी ऐं लासानी क़ौमी हीरो आहे। हू वतन परस्त, मुहब वतन, गैरतमंद इंसान हो। दोदो सुमरो सिंध जे हाकम भूंगर जो पुटु हो, जेको सिंध 1352 में हुकूमत कंदो हो। सिंधस गादी हंध रूपा ज़िले बदीन में आहे। हिन जे दौर में मुल्क आज़ाद ऐं ख़ुशहाल हो। कास्पेट ऐं कारीगरनि जो क़दुरु कयो वेंदो हो। तॾहिं धंधे ऐं हुनर ज़ोर वरितो। उन वक़्तु सरकारी ख़ज़ाने में सालियाना 9 लख रुपया थींदा हुआ। ओचितो हाकम मरी वियो। हिन पुठियां 2 ज़ालूं छॾियूं, हिकु सुमरी दोदे जी माउ ऐं ॿी लुहारी चनेसर जी माउ। दोदो सिंध जो उहो सूरमो आहे जंहिं क़ौमी आज़ादी लाइ जंग कई ऐं सिंध जी लॼ खे सलामत रखियो। हिन वतन जी इज़त, क़ौमी गैरत, ख़ानदानी वक़ार, मुल्की आज़ादी ऐं रवायत ख़ातिर सिर ॾेई असांखे ज़िंदा रहण जो हक़ ॾियारियो। संदसि शहादत वारे वाक़े जो पूरो समाजी असर क़बूल कयो ऐं अवाम उहो ॾुख सुमरन जो न पर पंहिंजो सम्झो। जॾहिं बि सिंध जी धरती लाइ गैरत, हिम्मत, शान ऐं मान जो सवाल ईंदो त सवाइ दोदे सुमरे जो ॿियो कंहिं बि सूरे जो मिसाल नथो अचे। तो दोस्तों बिल्कुल तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अगर वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो मुंहिंजे चैनल मोहम्मद उस्मान खे। तव्हांजी महिरबानी।